इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग वारे केस में पेश थियण ते पीटीआई चेयरमैन इमरान खान जी 18 अक्टूबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी सरबराही में बेंच ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे इमरान खान खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। पीटीआई चेयरमैन जे पेश थियण ते अंगारे ताईं 5000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर। अदालत एफआई खे बि गिरफ़्तारी खां रोके छॾियो। चीफ जस्टिस चयो त स्पेशल कोर्ट ज़मानत वारी दरख़्वास्त न ॿुधी त असां ॿुधंदासीं। जेल वञण लाइ हर वक़्तु तयार आहियां। एजेंसियुनि जो कमु फोन टेप करण न पर हिफ़ाज़त करण आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जूं अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। इमरान खान चयो त कंहिंजी फोन टेप करे लीक करण वॾो ॾोह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन विच में गुज़िरियल राति थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रनि मूजिब चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे आर्मी चीफ जी मुक़ररी ते मशवरो ॾिनो त हीउ हसास ऐं क़ौमी ज़िम्मेवारी जो मामिलो आहे जंहिं ते ध्यानु ॾियण बदिरां आईन ऐं कानून ते अमल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चौधरी शुजात हुसैन खे ख़ातिरी कराई त बिल्कुलु ईअं ई थींदो। सिहत बाबति पुछण ते चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे मुखातिब थींदे चयो त अवां महांगाई घटाए छॾियो, मां पाण ई ठीकु थी वेंदुसि। शहबाज शरीफ़ जवाबु ॾिनो त इसाक डर अची वियो आहे, रुपए जो मुल्ह बहितर थिए पियो, महांगाई घटिजी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एशिया में एतमादी साज़ी जे क़दम जे हवाले सां थींदड़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ काज़ाकिस्तान रवानो थी वियो। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाह कंदो। काज़ाकिस्तान जे शहर आस्ताना में एशिया में एतमादी साज़ी जे हवाले सां शमुल्की सरबराही कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। वज़ीर आज़म इन हवाले सां बयान जारी कंदो ऐं कंदे चयो त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थियल नुक़साननि मज़बूत कोशिशुनि जी अहमियत खे वधाए छॾियो आहे। दुनिया तवानाई ऐं खुराक जे क़ीमतुनि जे इज़ाफ़े सबबि बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर कंदुसि। अमेरिका चयो आहे त पाकिस्तान में हिकु सिविलियन हुकूमत आहे जेका जमहूरी तरीक़े सां चूंडिजी आई ऐं उहा ई ॻाल्हियुनि लाइ बुनियादी धुर आहे। अमरीकी परॾेही तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तान हिसेदारनि सां असांजा केतिरा ई गॾियल मुफ़ाद आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे अमरीकी दौरे बाबति पुछियल सवाल जे जवाब में नेड प्राइस चयो त जनरल बाजवा सां मुलाक़ात जो मौक़ो मिलियो। असीं पाकिस्तान सां पंहिंजे पुराणे सहकार खे क़दुर जी निगाह सां ॾिसूं था। पाकिस्तानी अॻवाननि सां मुलाक़ातुनि दौरान अफ़गानिस्तान जो मुस्तक़बिल, अफ़गान अवाम ऐं सलामती जा चैलेंज हमेशह एजेंडा ते हूंदा आहिनि। तेल जी पैदावार में घटिताई ते अमेरिका सऊदी अरब खे ॻरा नतीजा भोगण जी धमकी ॾेई छॾी। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त तेल जी पैदावार में घटिताई अमेरिकी मुफ़ादनि ख़िलाफ़ आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त सऊदी सां लाॻापनि ते नज़रसानी कजे। अमेरिकी ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे जो बाइडन चयो त उहो न ॿुधंदुसि त मुंहिंजे ज़हन में छा आहे, पर सऊदी अरब खे नतीजा ज़रूर भोगणा पवंदा। ओपेक पारां तेल जी पैदावार में रोज़ानो 20 लख बैरल घटिताई सां तेल अघनि में वाध जो ख़दशो आहे।
सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त ऑडियोस लीक थी वञनि थियूं ऐं वीडियोस बि ठही वञनि थियूं। तनक़ीद करण माण्हुनि जो कमु आहे। पाकिस्तान ऐं मुल्की सियासत में उहो सभु कुझु थींदो रहंदो आहे। आमदनी खां वधीक असासन वारे केस में कराची जी एहतसाब अदालत में पेशी दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे आगा सिराज दुरानी चयो त नए गवर्नर जी मुक़ररी वफ़ाक़ी हुकूमत जो अख़्तियार आहे। कामरान टीसोरी जे मुक़ररी आइन तहत कई वई आहे। परदेई फंडिंग इंक्वायरी में FIS जे अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल PTI अॻवान नजीब हारून ऐं सीमा ज़ियाओ खे सुभाणे ॿीहर तलब करे वरितो। गुज़िरियल पेशीअ ते टिनी अॻवाननि खे सबूतनि सां कारण जमा करण लाइ सवालनामो जारी कयो वियो हो। सूबाई तक बाबति अकाउंट खोलण लाइ मरकज़ी पार्टी जो इजाज़तनामो ऐं सूबाई इलेक्शन कमीशन में रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जी फराहमी जो बि चयो वियो। परदेई फंडिंग बाबति जांच में सदर आरिफ अलवी जो नालो बि शामिल आहे। सिंध में बोर्ड जी तबाही खां पोइ मुतासिरनि खे ॿ बीमारियुनि वखोड़े वरितो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी सबबि अॼु वधीक शयातियूं ज़ाया। तंगवाणी जो नौजवान लियाकत अली मलिक तेज़ बुखार सबबि फौत। जोई जे ॻोठ ड्रिगबाला में ॿारड़े मुज़मिल लगारी मलेरिया वॻे दम ॾेई छॾियो। दड़ो भरिसां ॻोठाणे असलम सुमरो ऐं पका चांग वेझो ॻोठ मशगूर बालादी में नौजवान मशहद रज़ा बालादी खां डेंगी हयाती खसे वरिती। कंबर वेझो पुरत हुब अली चांडियो ऐं ठारूशा भरिसां नीगरी सिंधु मला मलेरिया वॻे फौत। हैदराबाद जी अदालत बिलाल काका क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। 9th जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में बिलाल काका केस जी ॿुधणी थी। नामज़द जवाबदार गिरफ़्तार न करण ते कावड़ जो इज़हार। फरियादी जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त केस में नामज़द जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। पुलिस गिरफ़्तारी लाइ कार्रवाई न पई करे। अदालत रिमार्क्स ॾिना त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश न कयो वियो त संदन सुञाणप कार्ड मिल्कियत ऐं बैंक अकाउंट सील कया वेंदा। ड्रग्स का ये डॉन है पर लगारी, तो इस पर हमारी काफ़ी अरसे से वर्किंग चल रही थी और इसको हमने तंबीह भी कराई हुई थी इलाके में। इनके कान पर जून नहीं रेंगी। रात को हमने जब रेड किया तो इन्होंने पुलिस क्योंकि शुरू में बहुत कम थी और उसमें हालांकि हमारी ASP भी थी और लेडी ऑफिसर थी जो हमारा कल्चर है सिंध का, तो उनको भी जो है इन्होंने पथराव किया और काफ़ी पुलिस को चोटें लगी। टंडे मोहम्मद खान भरिसां मंछा जॾे ते छापे दौरान SP अलीना राजभर समेत 7 पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाइण वारे वाक़े खां पोइ ॻोठ सतर मोरी में पुलिस जो ऑपरेशन। केतिराई जवाबदार गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में मंछात गुटके ऐं मैन पुड़ी ठाहिण जो मशीनूं हथ करण जी दावा। मुख्य जवाबदार मंछात फिरोश अकबर लगारी फरार थी वियो। वाक़े खां पोइ DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह बि ॻोठ सतर मोरी पहुतो। संदसि चवणु आहे त मंछात फिरोश केतिरा बि बासर हुजनि खे इन कानून जे कटहड़े में आंदो वेंदो। कड़ियो गंवर भरिसां बि पुलिस जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई। मंछात रखण जे इल्ज़ाम हेठि 14 ॼणा गिरफ़्तार। इलाइक़े वासियुनि मूजिबि पुलिस बासरनि खे छॾे ॾिनो। शागिर्दनि समेत केतिरनि ई ॻोठाणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड मुअतल थियल 12 सब इंजीनियर्स के रिकॉर्ड सूदो 17 अक्टूबर ते तलब करे वरितो। मुअतल ऑफिसरनि खे ख़त लिखी चयो वियो त अवां वॾे वक़्त खां मुअतल आहियो।
बहाली लाइ ॿीहर दरख़्वास्त नाहे कई। लॻे थो ड्यूटियुनि तां गाइब आहियो या गैर कानूनी तौर ते पोस्टुनि ते वेठल आहियो। मुतलसिल सब इंजीनियर्स में लाल खान मक्सी, मोहम्मद अली शाहिद, राशिद जलाल, अब्दुल गफार, शाहिद इकबाल ऐं आसिम अहमद समेत ॿिया शामिल। कराची जे CI सेंटर में तशद्दुद करे क़त्ल कयल नौजवान जे खून सां 32 सालनि खां पोइ इंसाफ़। सिंध हाई कोर्ट स्टेट बैंक ज़रिए सिंध हुकूमत जे अकाउंट मां 2 करोड़ रुपया सिधी रीत ते कटौती कराए छॾी। चेक अदालत में बि पेश। 1990 ईस्वी में इंस्पेक्टर समीउल्लाह मरवत ऐं संदसि टीम बेरहमानो तशद्दुद करे नौजवान शकील खे क़त्ल कयो हो। अदालत 2 करोड़ 38 लख रुपया वारसन खे ॾियण जो हुकुम ॾिनो हो। थर में ग़िज़ाई खोट सबबि वधीक 7 ॿारड़ा फौत। सिविल अस्पताल मिठीअ में ग़िज़ाई ऐं इलाज जी सहूलियतुनि जी खोट सबबि 6 ऐं नंगर पार्कर अस्पताल में 1 ॿारड़ी दम ॾेई छॾियो। खैरपुर भरिसां ॻोठ जवान शर में मामन ऐं भाणेजनि विच में साॻी तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में नौजवान नसीम शर मारिजी वियो। संदसि भाउ अयाज़ ज़ख़्मी थी पियो। ऐं 3 मुल्की सीरीज़ जी अहम मैच में मेज़बान न्यूज़ीलैंड बांग्लादेश खे 48 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेशी टीम 209 रन्स जे हदफ़ पुठियां डोड़ींदे मुक़रर ओवर्स में 7 विकेट्स जे नुक़सान ते 160 रन्स ठाहे सघी। मेज़बान टीम जे गिलिन फिलिप्स 5 शानदार छकनि जी मदद सां 24 बालनि ते धुआंधार बैटिंग कंदे 60 रन्स ठाहियूं। ओपनर डेविड कनवे 64, मार्टिन गुप्टिल 34 ऐं अवरफिन एल्विन 32 रन्स ठाहे नुमाया स्कोर रहा। कीवीज़ टीम जी एडम मिलन बि 3 विकेट्स वठी टीम जी कामयाबी में अहम किरदार अदा कयो।